लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि लिसानियात जा माहिर, सिंध यूनिवर्सिटी जा साबिक़ प्रोफेसर, अकेडमी ऑफ लेटर्स पाकिस्तान जा चेयरमैन डॉक्टर कासिम बुगियो साहब। डॉक्टर कासिम बुगियो साहब सां असांजी निशिस्त थी अवल ऐं उन में इलाही ॻाल्हियूं थियूं, इलाही किस्सा आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो तरीक़ो त हीअ आहे त हिकिड़ी अॾी हुजे ऐं काती हथ में हुजे, उहा काती कासिम बुगे जे हथ में हुजे ऐं पोइ वञे माण्हुनि खे वढींदो। हाणे असां माण्हू वढण ते हिते वेठा न आहियूं, पर हिस्ट्री में जीअं शेख हयात साहब जे चङाइनि ते ऐं ॿियनि ॻाल्हियुनि ते हुन ॻाल्हायो आहे। साॻे नमूने कई माण्हू आहिनि जिन जे हवाले सां, पर हिकिड़ा टे सिंध यूनिवर्सिटी सां लाॻापियल शयूं। उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त साईं हिकिड़े ॾींहुं ॿोली जो लसानियात जो माहिर थियणु वञे थो स्कॉलरशिप ते लंडन। साईं उहो कीअं थियो? साईं मुंहिंजो मसइलो आहे तव्हां सां ॻाल्हियूं ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। हा, हिकिड़े ॾींहुं ही 89 जो शायदि मार्च अप्रैल आहे, जेका हैदराबाद में गोड़ थिया, कर्फ्यू वग़ैरह थियो। उन ॾींहुं सिंध यूनिवर्सिटी जा उस्ताद, यूनिवर्सिटी कोन पता, बसूं कोन हलियूं। असां जामशोरे जा जेके रहंदड़ माण्हू हुआसीं, उहे कुझु पता जिन खे वञिणो हूंदो ड्यूटीअ ते परवाह न कंदा, जेके पंहिंजूं गाॾियूं। आउं बि डिपार्टमेंट में हलियो आयुसि। पटे वालो पियो अची वियो, डिपार्टमेंट खुलियो, ऐं वेठो रहियुसि। कलाक खनि खां पोइ डीन फ़ोन कयो, मदद अली कादरीअ, त कासिम साहिबु हिकिड़ी स्कॉलरशिप आई आहे लिंग्विस्टिक जी, माण्हू त आहिनि कोन हिते, जल्दी घुरिया अथनि नाला, त तव्हां वेंदो? लंडन वञिणो आहे ऐं हिन साल 4 अक्टूबर ते वञिणो आहे, तव्हां अचो भला हेॾे। पोइ वियुसि, चयो मां ठीकु आहे साईं, मां वेंदुसि। हुन खां अॻु में स्कॉलरशिप ॻाल्हियूं मुंहिंजियूं थींदियूं। एजाज़ कुरैशी लंडन मां MA जे लाइ पढ़णु वियो, त उनजी ख़बरूं हूंदियूं, उहो ॿुधाईंदो हाल अहिवाल। ॿियो दोस्त हिदायत आखूं अॻे ई लंडन में MA करे पियो लिंग्विस्टिक्स में, त उहो बि मूंखे इनकरेज कंदो रहंदो हो त अचे ईअं आहे। त मूं बि हा करे छॾी, ॻाल्हि ख़तमु थी वई। वाइस चांसलर हुजे आरेशा, ॿिए टे ॾींहं ते ख़बर पई त वाइस चांसलर डीन खे चङी छंड पटी आहे, त पूरो लेटर पढ़ी था हिननि लिखी मोकिलियो त पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि मां हिकु माण्हू मतिलबु नॉमिनेट कयो, ऐं सॼे पाकिस्तान जे सभिनी यूनिवर्सिटियुनि मां हिकु माण्हू हिकु ॿोलीअ जो मोकिलियो। त तव्हां रुॻो सिंधी वारे खे, हिन वरी छा कयो कादरी साहिबु, त काज़ी खादम ऐं मुंहिंजा 2 नाला मोकिले छॾियऊं, नॉमिनेट करे सिलेक्ट करे मोकिले छॾियऊं। पोइ हुननि वरी चयसि ॿियनि जा बि करे मोकिलियो। पोइ हुन वरी अंग्रेजीअ में बोदलो साहिबु, ॿिया 4-5 ॿीहर वरी नाला मोकिलिया, हिन रिकमेंड करे मोकिले छॾिया मिनिस्ट्रीअ खे। ॻाल्हि आई वई, ॻाल्हि ख़तमु थी वई। लिंग्विस्टिक्स में स्कॉलरशिप उन दौर में 4 सालनि में हिकिड़ी मिलंदी हुई, जेका पाकिस्तान जे कंहिं बि हिकिड़े माण्हूअ खे, हिकिड़ी ॿोलीअ वारे खे मिलंदी 4 सालनि में। हिन वक़्त ताईं इहा स्कॉलरशिप सिंधी, उर्दू, पंजाबी, सराइकी या कंहिं बि ॿोलीअ ज़बान खे न मिली हुई, सभु अंग्रेज़ी वारे खे मिलंदियूं। नाला ॿियनि जा वेंदा हूंदा, पर अंग्रेज़ी वारा वेंदा, उहे अंग्रेज़ीअ में करे ईंदा PhD। सही नाला विया, जीअं थींदो आहे, नाला फार्म भरींदा आहिनि माण्हू, सिलेक्शन ॻाल्हि विसरी वई। इन खां अॻु में हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो थियो, जो ज़िक्र करणु तमामु ज़रूरी आहे। हिकिड़े शेख हयात वाइस चांसलर हुजे ऐं मेरान यूनिवर्सिटी जो प्रो वाइस चांसलर हुजे SM कुरैशी साहब। उन्हनि ॾींहंनि में शेख हयात खे थोरी दिलि जी तकलीफ़ थी, थोरी हार्ट जी तकलीफ़ थी, बीट वधी वियसि, थोरो लिटी पियो, त हथनि जूं तरनि खे SM कुरैशी वियो, उन ॿियो कोई सभु माण्हू हुआसीं, SM कुरैशी हथनि खे वठी मटियो, मूं वरी ॼंगुनि खे ज़ोर ॾिना त कुझु थी वञे। इन विच में डॉक्टर शरफ़ुद्दीन हूंदो हो LMC में, डॉक्टर शरीफ़ बलोच, तेसिताईं उहो अची वियो। अयाज़ मिड़ई ठीकु थियो, जॾहिं अयाज़ थोरो ठीकु थियो त चई तव्हांजी महिरबानी की फलाण की। त SM कुरैशी चयसि त हीउ जेको तव्हांजो नौजवान छोकिरो आहे, ॾाढो कम जो अथव, इन खे ॿाहिरि मोकिलियो पढ़ी अचे। चयोसि हा, पर हाणे सिंधीअ में आहे न, हीउ छा सिंधीअ में कंदो वञे, ॿुधायूं अथई ॻाल्हियूं मूंखे, पर सिंधीअ में काॾो वेंदो। ॻाल्हि आई वई, ख़तमु थी वई। इन विच में ॿियूं घणियूं ॻाल्हियूं थियूं। मां PhD लोकल कयां पियो, जबार जोणे जो साहिबु मुंहिंजो गाइड हुजे। मुंहिंजो इहो त जेके बि सिंधी डिपार्टमेंट उन वक़्तु मौजूदु प्रोफेसर आहे, उन्हनि में घणे में घणो पढ़ियल अब्दुल जबार जोणे जो,
जीअं सिंधियत जी तारीख़ बि लिखी ऐं अपडेट हूंदो सभु किताब पढ़ंदो त मूंखे ॾिसां सहूलियत थींदी त हीउ ॿुधाईंदो घणा किताब गाइड कंदो मां कमु कंदुसि 2-3 चैप्टर लिखी बि चुको हुउसि PhD में जो कमु हलंदो हो। इन्हनि ॾींहंनि में इंटरनेशनल कॉन्फ्रेंस इंडिया में कोठाई वई शाह सचल स्वामी पहिरीं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस दिल्लीअ में। सिंध में माण्हुनि खे दावतूं आयूं। 88 में कॉन्फ्रेंस करण करे मुंहिंजी मशहूरी थी चुकी त मूंखे बि दावत आई। हर कंहिं माण्हू NOC कागज़ वग़ैरह भरिया ई थियो इहो त मूंखे NOC मिली वई। अमां जहिड़नि दोस्तनि जीअं किथे वेठा ऑफिस में मूंखे इहो चयो त टाइम कोन्हे असां एयरपोर्ट ते तव्हांखे NOC मोकिलींदासीं तव्हां हलिया वञो। वाक़ई आउं पहुतुसि कराची ऐं एयरपोर्ट हलियुसि दैट्स सेप्टेंबर 1989। ॾिसलियो ॿियो को बि कोन अची सघियो न मिली सघियो या छा थियो। उते 3 ॾींहंनि कॉन्फ्रेंस खां पोइ इंडिया 15 ॾींहं खनि घुमियासीं घुमी फिरी मोटी आया यूनिवर्सिटी में जॉइन कयनि त 15-20 ॾींहंनि जी टपाल पई। टपालनि खोलिया पहिरियों ई ख़त सिंध यूनिवर्सिटी जो पियो त तुंहिंजी एडमिशन PhD में कैंसिल कई वई। एडमिशन तुंहिंजी PhD में जवाहर जुड़े साहब कावड़ में अची चयो कम ई नथो करे छो त उनखे इंडिया जो जंहिंजो कोन मौक़ो मिलियो कुझु हुनखे पंहिंजी तकलीफ़ थी त मुंहिंजी एडमिशन ई कैंसिल करे ॾिनी। पर उन टपाल मां हिकिड़ो ख़त इहो हुन जंहिंमें लिखियलु हो त तोखे इंग्लैंड जे लाइ स्कॉलरशिप ॾिनी वई आहे। साॻिए ॾींहं ते दैट वॉज 30 सेप्टेंबर। नेगेटिव पॉज़िटिव गॾु हुआ। गॾु वञी जुड़े साहिब खे ॾेखारियो पोइ चयो साईं हीअ तव्हांजी महिरबानी हीअ अलाह साईं जी महिरबानी। हाणे इहो कीअं थियो सिंधीअ वारे खे पीअ कयूं उनजे पुठियां बि थोरो तव्हां बैकग्राउंड स्कॉलरशिप अप्लाई त करे छॾियोसीं। कॉन्फ्रेंस दौरान कुझु माण्हू सां मुंहिंजी वाक़फ़ियत थी जंहिंमें हिकिड़ो अज़ीज़ मेमन हो लेबर यूनियन जो MNA बि थियो। MNA बि जेको थियो उन सां मुंहिंजी सुठी दोस्ती हलंदी हुई अक्सर सलाम दुआ हलंदी हुई। हिकिड़े दफ़े मूंखे चई हबीब जालिब आयल आहे हिते कराचीअ अचण सां कचहरी कयूं सो मां जाम शोरे मां अची वियुसि सरावान में हबीब जालिब रहंदो हो शाइरी ॿुधीसीं गुफ़्तगू थी उते ॻाल्हि कंदे कंदे मूं ॿुधायोमांसि मूं स्कॉलरशिप लाइ अप्लाई कयो आहे। उते सईद काज़मी हुजे मिनिस्टर एजुकेशन जी चार्ज जी हुन वटि ऐं ॿी हेल्थ जी डॉक्टर सईद नालो आहे को डॉक्टर सईद काज़मी समथिंग पीपल्स पार्टीअ जो जेको जेके काज़मी हुयो ॿुधायांव थो अचे थो नालो अमीर हज़रत काज़मी न अच्छा ॿियो हू ॾाढी वारो सईद बि न हा ॿियो सईद उन खे हेल्थ जी मिनिस्ट्री बि हुई ऐं एडिशनल एजुकेशन जी बि हुअसि उहो बि उते आयो तो अज़ीज़ में उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई त ये इनका काम है उधर आपकी मिनिस्ट्री में ये तो करे ठीक फिर कल आप मेरे पास आ जाओ घर पे तो मैं पता करता हूँ सुबह को पता कर रखूँगा कल शाम को मेरे पास आना जाले साहब खैर ॿिए ॾींहं ते हुन मूंखे ॿुधायो त भाई तुम्हारा नंबर 1 है लेकिन तुम्हारा वहाँ सिंधी बैठा है एजुकेशन का सेक्रेटरी उसने तुम्हारा नाम काट के अंग्रेज़ी वाले को लगा दिया है और उस पर लिखा है कि सिंधी वाला इंग्लैंड में जाके क्या करेगा। केरु सेक्रेटरी साहब SM कुरैशी साहब SM कुरैशी वाज फेडरल सेक्रेटरी एजुकेशन साइंस ऐं टेक्नोलॉजी बि हुई न उनखे साइंस COT स्कॉलरशिप असांजी न सेंट्रल ओवरसीज ट्रेनिंग स्कॉलरशिप हुई तो थी उन करे छॾियो आहे तो मैं उससे बात करूँगा लेकिन मुंहिंजा त ठप ठरी विया त कुरैशी साहब इहे कयो ईअं मूं कुरैशी साहब खे सिंधीअ में हिकिड़ो ख़तु लिखियो टाइप करे 3 सुफ़नि जो जंहिंमें आख़िरी तत्व इहो त साईं मां उहो माण्हू आहे जंहिंजे लाइ तव्हां शेख आज़ाद खे चयो हो त हिनखे ॿाहिरि मोकिलियो। सेप्टेंबर में अची मूंखे ऑर्डर मिलियो माना ॿियो कंहिंखे ॾिनो कीअं थियो बहरहाल SM कुरैशी पंहिंजा पावर इस्तेमालु करे उन ख़त खां पोइ मूंखे स्कॉलरशिप मिली। उन में लिखियलु हो त टेस्ट ॾेई वठि अंग्रेज़ीअ जी 10 अक्टूबर ते तोखे वञिणो आहे 3 सेप्टेंबर ते मिलियो 10 अक्टूबर ताईं जॉइन करिणो आहे तोखे यूनिवर्सिटी ऑफ लंडन। हिदायत हुनजे चवण जे करे एडमिशन मूंखे वठी छॾी। हाणे मुंहिंजो मसइलो थियो टेस्ट कीअं ॾियणु 10 ॾींहंनि में हाणे वियुसि वाइस चांसलर ॾेखारियोमांसि वाइस चांसलर ख़ुशि थियो की मां वेठो आहियां न उन हिकिड़ो वॾो लेटर लिखियो SM कुरैशीअ ॾांहुं त वॾो होशियारु माण्हू आहे वॾो क़ाबिल माण्हू आहे हींअर इंटरनेशनल कॉन्फ्रेंस कई अथई अंग्रेज़ीअ सां तमामु हिन जो घणो वास्तो आहे। इहो AR शाह लिखियो AR शाह मूंखे चई हाणे मां मोकिलियांसि थो तूं फैक्स करे पर खणी वञ इस्लामाबाद टाइम कोन्हे ऐं तोखे ॾेई छॾींदा। ऐं हली वियुसि इस्लामाबाद वञी
कुरैशी साहिब सां मिलियुसि। कुरैशी साहिबु ख़ुशि थियो ऐं सम्झी वियो ॻाल्हि खे। पोइ कीअं मूंखे असांखे छा चवां घणो ई ऐं बाबे बेकरी केक वठी वियुसि, वरी घर जो पाणी बि खाराई। लेटर ॾिनोमांसि की मूंखां वधीक तोखे हू सुञाणे वारे जा। मां छा की मूं करे छॾियो आहे, बसि तूं वञु। पंहिंजे घुराई जॉइंट सेक्रेटरी मुशीर इमाम खे कि दोस्त है मेरे, इनके सारे काम कर दो और इनको कराची से टिकट, कराची का टिकट भी इनका करो। अभी ये जायज़ है, टाइम कम है इसके पास, इस्लामाबाद से कराची कि बस वञ। ख़ुशी ख़ुशीअ में आयुसि। लकली मां जणनि दोस्तनि जे करे एयरपोर्ट ते देरि थी वई। पाकिस्तानी फ्लाइट में जहाज़ निकिरी वियो। अहमद बरोई शायदि तव्हां सुञाणंदा हुजो, पीटी में पंहिंजो दोस्त हो। हीअ जेका ट्रेडिंग कॉर्पोरेशन आहे पाकिस्तान में, तव्हां सां कुझु मुलाक़ात थी आहे हुनजे अहमद बरोई जी। उहो हूंदो गवर्नमेंट जो प्रोटोकॉल ऑफिसर। उन असांखे राति जी दावत में विहारे छॾियो। देरि सां पहुतासीं त जहाज़ हलियो वियो। दावतुनि में सिंधी कुर्बान थियो वञनि, दावत वेही रहियासीं। पोइ हुन वरी पंहिंजे प्रोटोकॉल खे इस्तेमालु करे मिंथूं कयूं उते एयरपोर्ट ते। उन खां पोइ नेक्स्ट फ्लाइट हुई ब्रिटिश एयरलाइन जी, त उन में मूंखे साॻी सीट एडजस्ट करे मूंखे विहारे छॾियऊं। हल बाबा। जहाज़ में चढ़ियुसि, जंहिं महिल अनाउंसमेंट थिए मूंखे सम्झ में न अचे, एयर होस्टिस मूंखां ॻाल्हाए मूंखे सम्झ में न अचे। ऐं त थी वियुसि डिप्रेशन में। उहे पूरा 5, 7, 8 कलाक 9 कलाक जेके फ्लाइट जा हुआ ॾाढी तकलीफ़ में गुज़ारे। जंहिं महिल एयरपोर्ट ते लथुसि ऐं सामान ॿारनि साम्हूं हिदायत आखूं त बीठो, दिलि ख़ुशि थी वई त यार ठीकु आहे। ॾाढो रिलीफ मूंखे एॾो दिलि में पका जीअं फील थींदो आहे न, ईअं फील थियो त का ॻाल्हि कोन्हे। हिदायत वेठो टेक तव्हांखे मिली वई। टेक मिली वई। हिदायत और मूंखे हथु वधाए हथु ॾिनो। ऐं अहिड़ी शौक़ सां भाकुर जे चकर में त को मिलंदो ई थींदो, हथु ॾिनई। सिंधियुनि सां मिलंदा। हा, त हिन मूंखे सिधो हथु ॾिनो। अंग्रेज़ ऐं मूंखे हिकिड़ी वॾी बैग, हिकिड़ो थेलो। सो थेलो हिन खयो ऐं वॾी बैग मूंखे खणणी पई। ऐं वरी उन वक़्तु असांखे सम्झो कोन हुई उहा पेती छिकण वारी बि कोन हुई जेके गेलबो। हा, ग़रीब हथु खणण वारी पेती हुई। मूंखे वॾी पेती खणाई, पाण हलियो। ऐं चई वेझो आहे मुंहिंजी हॉस्टल तां वेझो आहे। ऐं चङो ख़ासो मां चवां टैक्सी कयूं, चई न वेझो आहे। सो चङो ख़ासो पंधु कराए 1 किलोमीटर खनि। यूरोप में अमेरिका में माण्हू पंधु कनि था। पोइ ख़बर पई असांखे टैक्सी में पंधु कनि था। हा, रुगो पंधु आहे। हा, सो बहरहाल वठी हलियो। पोइ हॉस्टल में वेठासीं कमरे में, त नंढो कमिरो हुनजो 8 बाय 5 जो, जेको हॉस्टल में ॾींदा आहिनि छा के सिंगल बेड हूंदो आहे। त हुन में हीटर ऐं बाक़ी सॼो हुयो। त पोइ मूंखे चई यार ॻाल्हि हिकिड़ी आहे त मूं हाणे हिते भाकुर था पायूं, छाकाणि त उते अंग्रेज़ वग़ैरह बीठा। हिते अॼुकल्ह भाकुर पाए सम्झनि था गे। सो उन करे लोंडेबाज़ी जो चकर आहे। कोन्हे, तंहिंजे करे इहो थियो। बाक़ी पंधु एॾो कोन्हे, तूं ॾिण सम्झी वेंदी पंधु आहे ई कोन। चयो न का ॻाल्हि कोन्हे कोन्हे। की ॿी ॻाल्हि तोखे इहा ॿुधाइणी आहे, सुभाणे तूं यूनिवर्सिटी वेंदे तोखे ख़बर पइजी वेंदी। यार आउं थी पियो आहियां फेल। सो 4 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी फ्लाइट, आउं पियो वञा पाकिस्तान। तव्हांजी टेक वई। मुंहिंजी टेक खां तख़्ता निकिरी विया। बसि थोरी देरि में हिकिड़ी प्लानिंग हुई त उन्हनि ॾींहंनि में वर्ल्ड सिंधी कांग्रेस अक्टूबर जी 16, 17 तारीख़ को पंहिंजो पहिरियों कन्वेंशन को ठाहियो हो लंडन में। मूंखे बि हुन में तकीर जी दावत मिलियल हुई। त मुंहिंजे ज़हन में हुजे वियुसि, मज़ो न आयो त घुमी फिरी तकीर करे मोटी पैसा जी भरे ॾींदुसि महीने वञा। ॿियो छा थींदो, टिकट भराए वठंदा। मां त वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी दावत थो वञा। इहो मूंखे थोरो हथ थियो, पर ऐं सच न। हिन मूंखे सफ़ा डिप्रेस करे छॾियो। यार हाणे छा कयां। ख़ैर सुभाणे टेस्ट आहे मुंहिंजी 10 तारीख़ ते वयसि त चयूं टेस्ट में वेह, अंग्रेज़ी टेस्ट। मां डिॼी वियुसि त मूंखे फेल कंदा। मूंखे अंग्रेज़ी अचे ई कोन थी। हीअ अंग्रेज़ी जेका मूं हुनजी न पियो सम्झां, हिननि जी सम्झां ई कोन थो अंग्रेज़ी। डिॼी ऐं मूं थियो त भॼी वियुसि। टेस्ट में वेही टाइम रखियऊं 6 बजे सम्झ मां निकिरी हलियो वियुसि। पोइ 2 टे नाला मुंहिंजा ॿुधल हुआ। हिकिड़ो सिंधी अदब जे हवाले सां, सराइकी अदब जे हवाले सां कॉन्फ्रेंस कई न 88 वारी, हुन में क्रिस्टोफर शैकिल सां मुंहिंजी लिख पढ़ बि हुई ऐं असां कॉन्फ्रेंस में हुनखे दावत बि ॾिनी हुई। उनजी बि ख़बर ई त हिते आहे लंडन में। हुन ॻोल्हे त लिखियो पियो डिपार्टमेंट ऑफ इंडोलॉजी, नालो बि लिखियो पियो। वञी हुन सां मिलुसि। पर उन खां अॻु में एजाज़ कुरैशी ज़िक्र कंदो टेलर जो, डेविड टेलर।
उते को हिस्ट्री जो प्रोफेसर जंहिं पाकिस्तान ते कमु कयो आहे उनजी पुछा कयमि त चयऊं उहो पाकिस्तान में कमु थो करे हाणे आगा खान वारनि जेको हिते अची वियो त पोइ क्रिस्टोफर डेविस ॿुधाईमांसि टेस्ट जी ॻाल्हि त रुॻो मुस्कुरायो खिलियो ॿी असुलु सची ॻाल्हि मूंखे न ॿुधाई मूं बि सम्झी कोन चई ॾाढो सुठो थियो तूं अची वई छॾ लिंग्विस्टिक्स खे तूं मूं वटि कमु कर अची त शाह लतीफ़ ते ऐं शेख हयात ते कमु कयमि लिटरेचर में त मूं चयोसीं मूंखे स्कॉलरशिप त लिंग्विस्टिक्स जी आहे चई उनखे पोइ अॻिते हली फेस कंदासीं हींअर तूं लिटरेचर में मूं वटि केस कर फार्म भरी कर पोइ तुंहिंजी टेस्ट खे आउं पाणे ई मोकिलींदुसि कराए वठंदासीं ॻाल्हि मूं ॿुधी पर क्लियर कन्विंस कोन थियुसि ॿिए ॾींहं ते वरी विसाए हाई कमीशन में जेके असांखे ग्रांट वठणा या पैसा वठणा उन वक़्तु गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो एजुकेशन डिपार्टमेंट स्कॉलरशिप जा पैसा मोकिलींदो हो एजुकेशन अटैचीअ खे एम्बसीअ में उते एजुकेशन अटैची हिकिड़ो हूंदो हो जंहिंजा ऑफिसर हूंदा हुआ उते बची ऐं इनिशियल पहिरें महीने जी स्कॉलरशिप ऐं कंप्यूटर अलाउंस उहे ॾींदा हुआ अॻे हुनखे चवंदा हुआ बुक अलाउंस हाणे चवंदा आहिनि कंप्यूटर अलाउंस उन्हनि ॾेविस त उन्हनि पहिरियां त मूंखे $422 पाउंड महीने जा ॾिना ॿियो वरी 400 या 250 पाउंड वरी बुक अलाउंस ॾेई हीअ मूंखे अमीर करे छॾियो कैश कराए ॾिनऊं ऐं चयूं त खीसे में न रखजांइ अकाउंट खोलाइजांइ वञी डॉक्टर साहिबु तॾहिं पाउंड घणो 45 रुपया 45 रुपया मां वठी वियुसि कुझु पाकिस्तान मां हाणे 345 हा त पोइ माशा तरक़ी दुनिया ॿी दुनिया जो सिको एॾो कोन थो करे जेतिरो पाकिस्तान जो करे थो ठीकु आहे हलो अॻिते खोड़ सारा तजुर्बा आहिनि हिन जा तव्हां सम्झो था ख़ैर पोइ जॾहिं उन्हनि सां मिलियुसि त एजुकेशन अटैची हुजे प्रोफेसर को केमिस्ट्रीअ जो लाहौर यूनिवर्सिटी जो ऐं डॉक्टर समथिंग करे नालो अची वञे यादि उन ॾिठो त हीअ सिंधी आहे ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे सो हुन मुंहिंजी वरी साईं करणु ख़ुशामद करणु ऐं हुनजो टेन्यूअर को 3 महीननि खां पोइ पूरो थियण वारो हो हुन इहा सम्झी त मां को एॾो असरु सूख वारो आहियां स्कॉलरशिप ते आहियां सिंधीअ जो त हिनखे अॻिते हली मदद कंदुसि को हुनजो एक्सटेंशन थी वेंदी आहे वग़ैरह वग़ैरह तो मूंखे चई छोड़ दो इस बात को मैं केमिस्ट्री का हूँ मैंने सोशल वर्क में PhD कर रहा हूँ इधर कोई नहीं पूछता PhD होता है और ये यहूदी हैं लंदन यूनिवर्सिटी वाले ख़ास तौर पर स्वेस जहाँ पे तुमने एडमिशन लिया है उसने किसको किया है अल्लामा इकबाल को उन्होंने नहीं बख्शा अल्लामा इकबाल को फेल कर दिया वो वहाँ से फेल हो गया जो बंदा है यहाँ से फेल होके गया है चुप थी वियुसि मुंहिंजे सिंधीअ जा 3 माण्हू आया मूंखां अॻु में अली नवाज़ जतोई उहो बि फेल थी वियो अल्लाना बि फेल थी वियो हीअ टियों हिदायत आहे ख़ुदि पंहिंजो ॿुधायो डिप्रेशन त मुंहिंजी जेका तव्हां सम्झी सघो था अंदाज़ो छा हूंदो उन्हनि चयो त न ॾे टेस्ट दाख़िला न वठि तोखे पैसा ॾिना अथऊं महीनो घुम फिर यूनिवर्सिटियूं ॾिस मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं आस पास में आहिनि हर इलाइक़े में यूनिवर्सिटियूं आहिनि सभिनी खे ख़त लिख वधीक एजुकेशन ऑफिसर तोखे सम्झ एजुकेशन ऑफिसर वरी ॾाढी मूंखे वधीक इज़त ॾिनी सलीम साहिबु नालो हुअसि घर बि वठी हलियो मंझंदि जी मानी खारायईं ऑफिस मां निकिरी सिधो घर वेझो हूंदो हुअसि करे उन्हें भी बताया तो कोई फिक्र न करो हम बैठे हैं हम सबको मदद करेंगे आप घूमो फिरो पैसे ले लो अकाउंट खुलवाओ 1 महीना इधर नहीं आओ ये पूरी यूनिवर्सिटी जी लिस्ट मूंखे ॾिनई हिकिड़ो वॾो त सभु यूनिवर्सिटी जो लिस्ट हीअं थी इन्हनि खे ख़त लिख हुन रस्तो ॾिनो था हा त भई हिननि खे लिखो ॾिस जेको ॿियो किथे तोखे ऑफर थी मिले मूं चयो ठीकु आहे ऐं हुयो तूं खणी आयुसि पर ॻाल्हि वञे न पई दिमाग़ मां हफ़्ते खां 10 ॾींहं खां पोइ वर्ल्ड सिंधी कांग्रेस शौक़ में साईं उते जो वियुसि त माशाअल्लाह हुन में यूसुफ डिगारी साहिबु सिंध खां आयो हो फ़क़ीर बंद लाशरी आयल हो डॉक्टर आफ़ताब कुरैशी आयल हो सिंध मां उते जेके माण्हू रहंदा हुआ उन्हनि मां बि खोड़ मनोहर हालेपोटे सां मुलाक़ात थी डॉक्टर GM भुरगड़ी बि उते आयल हो ऐं उन खां सवाइ उमेद अली डिगारी उते हुयो वरी जेके पढ़नि पिया PhD करण वारा डॉक्टर मोहम्मद मेमण डॉक्टर इस्माइल बरोही ऐं डॉक्टर लखूमल उहे सभु उते अॻे में मूंखां अॻे PhD करण आया उहे मुंहिंजा त थोरो हथु थियो मूं पंहिंजो रोज़ु शुरू कयो त यार मां भॼां थो सो मूंखे घणो ख़ासि करे फ़क़ीर बंद लाशारी मूंखे कन्विंस करण जी कोशिशि कई की मां तोखे यकीन थो ॾियारियां त तूं पास थींदे छाकाणि मां तोखे ॼाणां थो यू आर डिवोटेड टू सिंध जेकॾहिं तूं नज़र में रखंदे तोखे सिंध लाइ कुझु करिणो आहे सिंध जी ख़िदमत करणी आहे त तूं पास थींदे अॻियां जेके फेल थिया आहिनि उहे मास्तर हुआ उहे सिर्फ़ु डिग्रीअ लाइ आया हुआ त वाक़ई डिग्री वठणु जो मामिलो ॾुखियो आहे ईअं बराबरि हुननि मूंखे ॾाढी कोशिशि कई मूं तइ कयो त
जेको यूनिवर्सिटी खे लिखियो अथमि हुन में ॾिसां थो उन में लखूं, इन विच में वरी अकोमोडेशन बि वरितो, हिदायत खां 4 ॾींहं पूरो थियो, वरी मूंखे अकोमोडेशन मिलियो, उहो अलॻि त रुॻो दास्तान आहे। ख़ैर अचूं था असली पॉइंट ते, त लखूं चवंदो मुंहिंजी यूनिवर्सिटी ॾाढी सुठी आहे, तूं हल मुंहिंजी यूनिवर्सिटी अचु ॾिस वारो वणे थी। एसेक्स यूनिवर्सिटी में लखू माना लखू लुहाणो, लखूमल लोहाणो जेको दड़े वारो, भठोरे वारो। इन्वायरमेंटल स्टडीज़ में खैरपुर यूनिवर्सिटी में प्रोफेसर हो, उते इन्वायरमेंटल स्टडीज़ में PhD पियो करे। मीरपुर भठोरे वारो न? हा इहो साॾे तव्हां अलीजे साहिब जो उन मूंखे वठी हलियो उते यूनिवर्सिटी, उन्हनि खे अॻे ई ख़त बि लिखियो, सो वञी पहुतासीं। सो हुननि चयो त तुंहिंजे लाइ असां फलाणे प्रोफेसर खे असाइनमेंट ॾिनी आहे, सो हुनजी तोखे टाइम मिली वेंदो थोरी देरि में मीटिंग। सो मुंहिंजी मीटिंग थी हुन सां, मूंखे चई छा कंदे, तुंहिंजो प्रॉब्लम छा आहे? CV बि ॾिठी मुंहिंजी सभु कुझु। मुंहिंजो प्रॉब्लम इहो आहे त सिंध में असांखे तकलीफ़ आहे त उर्दू ऐं अंग्रेज़ीअ जो चालामान तमामु घणो थी वियो आहे, उन जा असर सिंधीअ में थियनि था, जेका हायर एजुकेशन मीडिया सॼो सिंधी जेका अॻे हेतिरी शाहूकार ॿोली हेतिरी इस्तेमाल में थींदी अंग्रेज़नि जे दौर में हीअ हुई, उहा हाणे हुन में तब्दीली अची रही आहे, लफ़्ज़ अची रहिया आहिनि, इम्पोर्टेंस कोन्हे। त आउं चवां अहिड़ो को कमु कयां जो असांजी सिंधीअ जी उहा पॉपुलरिटी बि रहे, उनजो बच्चे बि सर्वाइव बि करे ऐं उन में तरक़ी बि थिए। चई ठीकु आहे, आउं तोखे 3 ॾींहंनि जे लाइ हिते रिकमेंड थो कयां हिननि खे अकोमोडेशन, तोखे 3 ॾींहं हॉस्टल में रहायूं था, 3 ॾींहंनि में इहो मूंखे लिखी ॾे जेका तूं ॻाल्हि कई, लाइब्रेरी में वेही वञी। पोइ कुझु लाइब्रेरी कुझु लखो जी मदद सां वेही मूं हिकिड़ा 5-6 सुफ़ा तयारु करे हुनखे ॾिना। हुन में ॾिठा ई कोन, वठी खाने में विझी छॾी। चई हाणे आउं तोखे तुंहिंजी सीनियरिटीअ खे ॾिसंदे मूं ॾिठो आहे यू हैव ऑलरेडी रिटन 13 रिसर्च आर्टिकल्स, मुंहिंजा सिंधीअ में लिखियलु आहे, पर उते त रिसर्च जो क़दुरु आयो त कोन्हे त कहिड़ी ॿोलीअ में आहे। सो तू यू हैव लॉट ऑफ रिसर्च एक्सपीरियंस, सो आई एम गोइंग टू एक्सेप्ट यू डायरेक्ट इन PhD। इहो रिकॉर्ड अथव, सिंध छा पर सिंध खां ॿाहिरि बि कंहिंखे इंग्लैंड में कॾहिं डायरेक्ट PhD में दाख़िला न मिली आहे। जेके MA थियल हूंदा आहिनि उनखे उते ॿी MA कराईंदा आहिनि, उन खां पोइ जेको सो PhD। हाणे हुते तव्हां PhD था कयो कहिड़ी यूनिवर्सिटी में? यूनिवर्सिटी ऑफ एसेक्स। एसेक्स, ठीकु। इहा जी जेका पहिरीं ऑफर, पोइ ॿियूं ऑफरूं बि आयूं, हलो मूं ॿियनि सभिनी खे छॾे। पोइ तव्हां उते वेठो? न उते पोइ मूं हुनजो लेटर ॾिनऊं, लेटर जंहिंमें लिखियऊं त भई न उते कमु शुरू कयुव? कमु शुरू कयो। हाणे घणो वक़्तु रहियो? 15 ॾींहं भॼी वियुसि। भॼी वियो? हा ओके, थियो ईअं त हल भॼी वियो? न ईअं न भॼण। हुन मूंखे चयो त हाणे तूं 2-3 किताब पढ़णु शुरू कर ऐं पंहिंजो सिलसिलो शुरू था कयूं। मूंखे किताब ॾिनई हिस्टोरिकल लिंग्विस्टिक्स बाइननि जो, बाइननि वॾी लेडी वॾी स्कॉलर हुई बाइननि जो, त इहो पढ़ ऐं हफ़्ते खां पोइ पाण ते ॻाल्हाईंदासीं। इन विच में सिंध यूनिवर्सिटी वारनि मुंहिंजे लाइ प्रॉब्लम पैदा करणु शुरू कया। मुंहिंजी वाइफ जेका उन वक़्तु सिंधी डिपार्टमेंट में लेक्चरर हुई, स्पेशल रिक्वेस्ट ते हुनखे लेक्चरर बणायो वियो हो। हू ऑफिसर हुई सिंधोलॉजीअ में एज अ पब्लिकेशन ऑफिसर। पोइ हुन चयो त भई हिनजी पोज़ीशन आहे, हिनखे लेक्चरर कयो ऐं इहा पोज़ीशन जो हूंदा वलीराम वल्लभ खे। हीअ मुंहिंजी हिन में कोशिशि हुई, वलीराम वल्लभ खे उहा एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट ॾेई मुंहिंजी वाइफ खे रखियऊं लेक्चरर। इहो मुंहिंजे स्कॉलरशिप वञण खां 2-4 महीना अॻु जी ॻाल्हि आहे, मदर्स डे के दौर में थी वियो। जॾहिं मूंखे 15 ॾींहं खां ख़बर पई त मुंहिंजी वाइफ खे वापसि ट्रांसफर करे मोकिलियो अथनि सिंधोलॉजी, ऐं सिंधोलॉजी वारा वेहण जी जाइ बि कोन था ॾियनि। वलीराम ऑफिस ते कब्ज़ो कयो वेठो आहे, ईअं वेठी आहे, ऐं इहा वार्निंग ॾिनी अथनि त घर बि ख़ाली कयो। सो चवंदा आहिनि त मूंखे त बराबरि खपंदो बहानो। मूं चयो त कोन रहंदुसि, कोन पढ़ंदुसि। वठो वठां करे टिकट करे 2 महीने में शायदि सम्झो त अक्टूबर में, हा नवंबर जी एंड धारा ऐं वापसि पाकिस्तान अची आरे शाह सां जहिड़ो कयुमि। आरे शाह कसम कयां मुंहिंजो ॾोह कोन्हे, तुंहिंजे चेयरमैन जब्बार लिखियो आहे। मूं चयो उन त रिकमेंड कयो, चई हा हाणे वरी ख़िलाफ़ु लिखी, तोखे जो PhD मिली आहे, स्कॉलर त हाणे माण्हुनि जो थियो आहिनि, सभु तुंहिंजे कनि था, पर तूं फ़िक्र तूं आयो छो ई, हिकु त इलीगल आयो हुई, तुंहिंजे स्कॉलर में मुतासिर। मूं चयो वेंदुसि ई कोन, जेकॾहिं मूंसां इहे प्रॉब्लम थींदा मां कहिड़े हिसाब सां पढ़ंदुसि, मां जॉइन थो कयां।
या तो जॉइन करणु कोन ॾींदुसि, छो त तोखे मुंहिंजी स्कॉलरशिप कोन्हे, तोखे स्कॉलरशिप आहे सेंट्रल ओवरसीज़ जी, वञी उन्हनि सां ॻाल्हाए। इन विच में बि अलाए कंहिं हरकत कई, छा थियो, हू वर्ल्ड सिंधी कांग्रेस वारी तकीर बि छपी हुई, त इबरत अख़बार में ॿियनि में फलाणो फलाणो तकीरूं कयूं। सिंध यूनिवर्सिटी में चैकिंग कयूं, हिकिड़ी भितियुनि ते चैकिंग करे कासिम बुगे खे वापसि कयो, कासिम बुगे खे वापसि मोकिलियो। कासिम ओड़े उहो केतिरनि माण्हुनि खे अञा ताईं सम्झ में न आई। मूंखे ख़बर पई त असांजो जेको उस्तादनि जो जेको मुखालिफ़ ग्रुप या जेके मुखालिफ़ सम्झंदा उन्हनि खे का सम्झ में आई शरारत, उन्हनि या कंहिं कराई हुजे। मूं वरी ईअं वरितो न शायदि, केरु थो करे। ख़ैरु पोइ आयुसि एस एम कुरैशी साहिबु वटि इस्लामाबाद, हैरान थियो। पोइ कावड़ कयईं, पोइ दड़का ॾिनई, पोइ वरी मूंखे रिकॉर्ड ॾेखारी पार्लियामेंट जो, त तोखे स्कॉलरशिप ॾियण खां मज़ाक ई छा। असेंबलीअ में क्वेश्चन उथियो आहे, मोहतरमा परेशान थी आहे त सिंधी पढ़ण जे लाइ लाड़काणे जे माण्हूअ खे इंग्लैंड मोकिलियो अथनि। उन खे मूंखे कहिड़ी जस्टिफिकेशन ॾियणी पई आहे, छा करिणो पियो आहे, मुश्किल सां वञी राज़ी थिया। ऐं तूं रोज़ मां पढ़ंदुसि कोन। तूं ॾिस, हक़ीक़तूं सम्झ। हिन वक़्तु सिंध में पढ़ियल लिखियल माण्हुनि जी खोट आहे। जेके कुझु माण्हू आहिनि उहे जल्द रिटायर थियण वारा आहिनि। तूं वञु, तोखे सम्झ में न अचे त PhD न कर, उते वञी भली थांव मल, भली ड्राइविंग कर, पर तोखे स्कॉलरशिप खे रिकॉर्ड कोन थींदी। तोखे 4 साल स्कॉलरशिप मिलंदी, जेका स्कॉलरशिप आहे तुंहिंजी, तोखे स्कॉलरशिप मिलंदी ऐं तूं वञु। रुगो वापसीअ में 3 सालनि खां पोइ अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो अचे। हिते अंग्रेज़ी ॿारनि जो क़दुरु आहे, अंग्रेज़ी माण्हुनि खे नथी अचे। असांखे माण्हू खपनि, तोखे आउं कोन एक्सेप्ट कंदुसि। मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया, घणी मजबूरियूं कयूं मां कीअं कयूं। पोइ मूंखे चई त चङो ठीकु आहे, पर तोखे ख़बर आहे नतीजा कहिड़ा निकिरंदा। हाणे तोखे का बि स्कॉलरशिप न मिलंदी, कंहिं बि कॉन्फ्रेंस में न वञी सघंदी, गवर्नमेंट तुंहिंजो ब्लैक लिस्ट करे छॾींदी। मुंहिंजो साईं, मुंहिंजी मजबूरियूं आहिनि। असुलु ॻाल्हि ॿुधाईमांसि, अंग्रेज़ी बि कोन थी अचे। चई मां नथो वञा, का बि ॻाल्हि नथो वञा तुंहिंजी। अंग्रेज़ी वारी मूंखे ख़बर आहे, तूं अचे थी। तव्हांजी जेका ज़ाल आहे उनजी मजबूरी बि ॿुधायव? उहो ॿुधायोमांसि, घर जो नौकिरी सॼो घर जो ॿुधायोमांसि। पर पोइ जॾहिं चयो चङो ठीकु आहे, न वञ भला बसि। ऐं तोखे पोइ वरी चई चङो, मां वेठो आहियां न, कुझु कोन थींदो तोखे, मां पाण ई मुंहुं ॾेई वेंदुसि। हा ख़ुशी ख़ुशी आयुसि त भई मूंखे थियो आहे, पहुतुसि आरिशा मिलियो साईं जॉइनिंग जो। हुन मूंखे ॿियो लेटर ॾिनो, मिनिस्ट्री लिखियो आहे जॉइन करण जो, हिनखे वापसि मोकिलियोसि। हिन सभु बाक़ी जे मूंखे चयो अथनि सभु मसइला हल कर, त तुंहिंजी वाइफ खे मोकल थो ॾियां, विथ पे, हुनजी एडमिशन कराए, घर बि तव्हांजो रखिबो। ऐं नेक्स्ट प्रमोशन जॾहिं बि एडवर्टाइज़ थींदी तोखे इंग्लैंड मां घुरायो वेंदो। सभु कमिटमेंट वाइदा करे घर तव्हांजूं भितियूं वॾियूं थो करायां। मूंखे चयो त हिनखे जॉइन करणु ॾे, हिनखे सहूलियत ॾे, यू हैव टू गो। ईअं पोइ 2-3 महीननि खां पोइ मोटी आयुसि। जॾहिं मोटी आयुसि ऐं प्रोफेसर खे ॿुधायमि त हीअ किताबु मूं पढ़ियो आहे, मूंखे सम्झ में कोन थो अचे, त खिली वरी ॿियो किताबु ॾिनई, लैंग्वेज प्रोग्रेस आर डिके, लैंग्वेज चेंज, लैंग्वेज प्रोग्रेस आर डिके बाय जेन एचसन। खणी वियुसि, किताबु पढ़णु शुरू कयां, पढ़े मुंहिंजो जहिड़ो वेठो ॻाल्हायां, मूंखे सम्झ में ईंदो वञे, सवलो ईंदो वञे। ऐं बसि उहो किताबु पढ़ियुमि। उन ॾींहुं हुई मूंखे यूनिवर्सिटीअ ॿियो लेटर ॾिनो त स्पेशल कोर्स तुंहिंजे लाइ डिज़ाइन कया विया आहिनि, सो तूं पहिरियों सॼो साल BA वारनि सां क्लास अटेंड कर, फलाणा ग्रामर जो अटेंड कर, स्पेशल पर्पज़ लाइ उहो कर, ऐं कैम्ब्रिज यूनिवर्सिटी जो जेको कोर्स आहे अंग्रेज़ी सिखण जो, उहो बि 9 महीननि जो कर। तुंहिंजी एडमिशन PhD वारी हूंदी, हिन ॿिए कंहिं बि कोर्स जी फ़ी न वरिती वेंदी, ऐं हिननि जो इम्तिहान बि कोन थींदो। यू विल नॉट बी गिवन एनी डिप्लोमा और डिग्री, इट्स अ पार्ट ऑफ योर PhD कोर्स। जेका साल जी फ़ी ॾिने उहा हुन में कवर थींदी। मूं शुरू कयो अंडर ग्रेजुएट सां पढ़णु। सॼो साल खां पोइ थोरो कॉन्फिडेंस आयो त वरी पढ़णु खपे। प्रोफेसर मुंहिंजा जेके हुआ तक़रीबन सभु इनकरेजिंग हुया। ॾिसंदा मुंहं ते गुंज त हुनखे ख़बर पइजी वेंदी त का परेशानी न अथनि, पैसा त कोन खुटा अथसि, फैमिली जो प्रॉब्लम त कोन्हे, को किताबु सम्झ में न ईंदा हुआ त टेप रिकॉर्ड कर, असांजा लेक्चर रिकॉर्ड करे पाण ॿुध वञी। हर क़िस्म जी सहूलियत जी डिटेल में ॻाल्हियूं ॿुधायां तव्हांखे। हिकिड़े दफ़े छा थियो, ऐं अक्सर चवंदो हुउसि पंहिंजे प्रोफेसर खे त यू नो आई डोंट हैव गुड इंग्लिश, यू नो आई डोंट हैव गुड इंग्लिश। कहिड़ी मूंखे पिजन होल में चिठी मिली,
सी मी टुमारो एट 9 o'clock in the morning. ॿिए ॾींहुं सुबुह जो उते प्रोफेसर वटि हिकिड़ो प्रोफेसर जी कुर्सी हूंदी आहे, ॿी हिकिड़ी कुर्सी हूंदी आहे. प्रोफेसर पंहिंजे ऑफिस आवर्स में हिकिड़े माण्हू सां मिलंदो आहे, कॾहिं ॿ माण्हू गॾु न ईंदो. जीअं वधीक हूंदा त पोइ वरी सेमिनार हॉल में हली वेंदा. सो आउं जो 9 बजे वञा त हिकिड़ी कुर्सी ते पाण वेठो आहे, ॿीअ ते हिकिड़ी लेडी वेठी आहे. सो मूंखे ॾिसी करे पाण उथी बीह रहियो, ऐं बि दर खोली बीठो रहियुसि. हुन सां माई सां ॻाल्हाईंदो रहियो. तक़रीबन 5 मिंट खनि हुन सां ॻाल्हाए, पोइ हुनखे ओके मार्गरेट यू शुड गो. हू जो वई त मूंखे चई त डिड यू ऑब्ज़र्व वॉट वी आर टॉकिंग अबाउट. मुंहिंजो आई डिडंट गिव एनी नेम, त ख़्याल ई कोन ॾिनो मुंहिंजो त. इट्स ओके बट यू नो हर. मुंहिंजो येस आई नो हर. हाउ डू यू नो हर. ही इज़ अवर क्लीनर, शी इज़ अवर क्लीनर. The cleaner, you mean? She cleans my office, fridge, all this. Oh, so you know her well? Yes, I know. I meet her every day. Can you hear her language? Her language is 10 times better than mine. She uses phrases. She uses idioms. Now you realize, I said, I do realize. When she even comes to our office and when she talks, she is very good. Do you understand that she has very good English? Do you believe that? मुझे हाँ सही. तो कुल believe तो क्या? It means having a good English is not a matter. She's a cleaner. But you are a professor, you are a research scholar. Doesn't matter if you don't have good English. You have the idea. You have the vision. You are already clear in your mind that what you are going to do. English is not matter. Within few days you will be all right. I don't want to listen next time from you that I don't have good English. पोइ हिकिड़े दफ़े मूंखे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे चई, कासिम नाउ यू कैन रीड गुड इंग्लिश. यानी जॾहिं अंग्रेजी में ॻाल्हाईंदो हुउसि त हुनखे ॻाल्हाइण वारी कोन सम्झंदो हो. चवंदो त हीउ किताबी थो ॻाल्हाए, जीअं असां पाकिस्तान में ॻाल्हाईंदा आहियूं. त पर ईअं देवर सो इनकरेजिंग. अहिड़ा खोड़ सारा मिसाल थिया. पोइ हाणे एसेक्स यूनिवर्सिटी में तव्हां पढ़ो था, केतिरो वक़्तु तव्हां PhD कोर्स पढ़िया आहियो? PhD कंप्लीट जेका हा 4 साल पूरा. 4 साल 93 में. 93 में कंप्लीट कई. हा पोइ छा कयव? 93 में मुंहिंजी जॾहिं कंप्लीट थी त मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे. थीसिस सबमिट करे छॾी. इन विच में खोड़ सारियूं शयूं थियूं. इंडिया खां स्कॉलर घुरायमि, ॿाहिरां आया, सेमिनार थिया, चोम्स्की जा क्लास अटेंड कयासीं. वॾो को जहान आहे हुनजे पुठियां. बहरहाल जॾहिं मुंहिंजी थीसिस कंप्लीट थी त मुंहिंजी स्कॉलरशिप पूरी थी वई. ऐं तंहिंखां पोइ मूंखे चयूं त थीसिस जमा कयमि त मूं चयो हाणे लिखियो मूं पंहिंजी मिनिस्ट्रीअ खे, एजुकेशन जेका एजुकेशन अटैची हो, त मूंखे टिकेट मोकिलियो, छाकाणि त मुंहिंजी स्कॉलरशिप पूरी थी वई आहे. त यूनिवर्सिटी वारनि चयो त न, तुंहिंजी वाइवा वठण लाइ असांखे 6 महीना ॿिया लॻंदा. तुंहिंजी फील्ड जा माण्हू फ्री न आहिनि. सो डेट मिलंदी असांखे वञी मे बी बिफोर जून. इट विल टेक 6 to 8 months. सो यू हैव टू बी हियर. सो तंहिंजे करे मूं पंहिंजे मिनिस्ट्रीअ खे लिखियो त मूंखे स्कॉलरशिप जो वधीक 6 महीना. हुननि चयो असां कोन था ॾेई सघूं, असां पीरियड मोकल जो ॾेई सघूं था, तूं पंहिंजी यूनिवर्सिटीअ खां वठि. पोइ मुंहिंजी यूनिवर्सिटी एसेक्स यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी खे लिखियो. सिंध यूनिवर्सिटी चयो मोकल त ॾेई सघूं था पर पैसा कोन ॾींदासीं, मोटी अच भली. जॾहिं ॿिन्ही जा जवाब मिलिया मुंहिंजी यूनिवर्सिटी खे, एसेक्स खे, उन्हनि चयो त न असां हेॾो कमु ज़ाया करणु कोन ॾींदासीं, विल मैनेज. पोइ हुननि सर वालेस चार्ल्स ट्रस्ट खां मूंखे 6 महीननि जी स्कॉलरशिप वठी ॾिनी. त हाणे 6 महीना बाक़ी रह, एग्ज़ाम पूरो करे पोइ वञ. पोइ मुंहिंजो जून ताईं यानी ऐं रहियुसि. पोइ हिते कॾहिं आयो? हिते पहिरियां त जीअं हुते मुंहिंजो एक्सटेंशन पीरियड सबमिट कयमि त अमेरिका जो दौरो कयमि. पोइ हिते अची वियुसि हिन में. हा पोइ वाइवा मुंहिंजी थी मार्च में. मार्च में मुंहिंजी वाइवा थी वई ऐं हिते डिक्लेयर मी सक्सेसफुल विथ सम माइनर करेक्शन्स. पोइ जेके माइनर करेक्शन मूं हुन ते काफ़ी गौर थियो, वाइवासी में घणो थियो, त चयूं या एम फिल वठि या ही जेको, छाकाणि त तो सबमिट कई आहे अक्टूबर 93 में, असां तोखां इम्तिहान था वठूं मार्च 94 में. इन विच में ही डेवलपमेंट थी आहे लिंग्विस्टिक्स में. जेसि ताईं इहे इनकॉर्पोरेट न कंदे असां तोखे मार्च में कीअं पास कंदासीं. हुन में नवां 2 टे किताब अची विया हुआ,
GNHSN जो हिकिड़ो किताबु आयो ऐं लैंग्वेज इंग्लिश ऑफ द वर्ल्ड उहो थियो। ॿियो हिकिड़ो लेज़ली मिलराय जो किताबु आयो डिस्कोर्स लैंग्वेज डिस्कोर्स एंड एनालिसिस। थियो इहे 2-3 पढ़, इन्हनि खे इंक्लूड कर त पोइ ॾींदासीं। पोइ मूं उन्हनि खे चयो मूंखे जेके उन्हनि मूंखे ॾिना 6 हफ़्ता। पोइ मूं चयो हाणे जेकॾहिं तव्हां मूंखे ॾियो ई था 6 हफ़्ता त 12 हफ़्ता ॾियो, छो त मुंहिंजी डेटा मूं त पाकिस्तान सामान मोकिले छॾियो आहे फैमिली सां गॾु, किताब कैसेटूं सॼियूं मूंखे ॿीहर ॿुधणियूं पवंदियूं। पोइ उन्हनि कंसीडर कयो, मूंखे 3 महीना ॿिया ॾिनऊं। ऐं हिन में ख़ासि हिकिड़ी विच में ॻाल्हि थी जेका कंहिंजी तव्हांखे कंहिं ज़माने जी ख़बर आहे। उन ई मुंहिंजी वाइवसी जे 3 ॾींहं ते असांजो प्रोफेसर हो मार्टिन एटकिंसन, उन्हनि जी घर में वेडिंग एनिवर्सरी हुई उनजी वाइफ जी, त उन्हनि दावत कई त मूंखे बि घर में घुराईंदा हुआ, दावत ॾिनो। उन दावत में खोड़ सारियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं थियूं। हिकिड़ी ॻाल्हि त उन वक़्तु ITV जो हिकिड़ो प्रोग्राम हलंदो हो कंटिन्यूअसली वीकली, मिरेकल बिहाइंड द पर्सन। उन में हिकिड़ो प्रोग्राम हलियो मिरेकल बिहाइंड द भुट्टो। उहो सॼो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी लाइफ ते 50 मिंट जो प्रोग्राम हो। ॿियो उन्हनि ॾींहंनि में मार्क टेली हिकिड़ो ट्रेवल कयो हो फ्राम लाहौर टू कराची, फ्राम दिल्ली टू कराची वाया लाहौर, इकोनॉमी क्लास में ट्रेन में। त उन रस्ते में सिंध जो सॼो जेको ॻाल्हियूं ज़माने सियासत सोशल सॼो उन्हनि उहो ॿुधायो। उहे 2 प्रोग्राम उते उहे माण्हू ॾिठा। त उते ॻाल्हियुनि में वेठा हुआ कोई 25-30 माण्हू हुआ दावत में। त मूंखां कंहिं पुछा की तो मिरेकल बिहाइंड ॾिठो भुट्टो? त मूं ॾिठो। मूं चयो हा, चयो ॿुधाए असांखे। त मूं ॿुधायोमांनि भुट्टो असांजे ॻोठ जो फलाणो सॼियूं ॻाल्हियूं जेको मूंखे थियो से ॿुधायमि, मतिलबु मां बेनज़ीर जी ॿुधायोमांनि ऐं हीअ सिंध वारियूं ॻाल्हियूं ॿुधायोमांनि। पोइ उते मूंखां ईअं को कंहिं ॻाल्हि खां मुतासिर हुउसि या छा मूंखे ज़हन में आहे त मां कंहिं ॻाल्हि खां मुतासिर हुउसि। त मूं चयोमांनि त बेनज़ीर एॾी स्ट्रगल कई आहे, पर तव्हां वेस्टर्न पीपल उन्हनि खे का ऑनर कोन ॾिनी आहे। हिकिड़ी औरत पाकिस्तान जे अहिड़े मुआशिरे में, सिंध जे अहिड़े मुआशिरे में जेका हेॾी वॾी स्ट्रगल थी करे डिटोरेंट हिकिड़ो सिचुएशन में ऐं मुल्क जी वज़ीर आज़म थी आहे, वेस्ट उनखे उन नमूने वेलकम न कयो आहे। त इहे ॻाल्हियूं थियूं, जीअं हल्के फुल्के नमूने में ॻाल्हियूं थी वियूं। सुबुह जो मूंखे मार्टिन एटकिंसन ऑफिस घुरायो, जीअं वेंदो हो सुबुह जो में इहे पर्ची मोकिलींदा हुआ, अॻे मोबाइल हूंदो कोन, पर्ची मोकिलींदा हुआ। त वरी मिलियोमांसि, तीअं त वाइस चांसलर तुंहिंजी पुछा पई कई अॼु सुबुह सां, तो डू यू नो दैट ही वॉज देयर इन द पार्टी? मूं चयो मूं त रियलाइज़ कोन कयो। थी हुन पार्टी में हुयो ऐं वेठो हो, ऐं तो जेको चयो त वेस्टर्न बेनज़ीर लाइ कुझु कोन कयो आहे। हुन मूंखे चयो न वठी अचो, पुछे त छा कयूं बेनज़ीर लाइ? हाउ कैन वी डू दैट? सो चए थो वठी हल। सो वियासीं त चए थो वटि छा आइडिया आहे? चयोमांसि हुनखे ऑनररी डिग्री जो, हिकिड़ी T.Litt जो या डॉक्टर ऑफ लॉ जो ऑनर कयो त माण्हुनि खे ख़बर पए। सुबुह थी कंदो होॾे चई आई विल टॉक टू मार्टिन। मार्टिन जेको असांजो प्रोफेसर उहो सेनेट जो मेंबर हुयो। पोइ कोई 2-3 कलाकनि खां पोइ मूंखे मार्टिन हिकिड़ो लेटर लिखी ॾिनो त मुंहिंजी वाइस चांसलर सां गुफ़्तगू थी आहे, हुनखे तुंहिंजो इहो आइडिया वणियो आहे डिटेल में, ऐं असां डॉक्टर ऑफ लॉ जी ऑनररी डिग्री मुहतरमा खे ऑफर था कयूं। उहो या हिन जुलाई में अचे या अक्टूबर जे एंड में अचे, 2 ॾींहं असांजा डिग्री डे हूंदा आहिनि, त असां उन में हुनखे डॉक्टर ऑफ लॉ ॾींदासीं, असां ऑनर फील कंदासीं। ऐं मुंहिंजे नाले उहो ख़त लिखी ॾिनो ऐं ॾाढो ख़ुशि थियुसि। पोइ मूंखे पुछी त तूं करे सघंदे? मूं चयो आसानु आहे, का ॻाल्हि कोन्हे, बेनज़ीर सां इस्लामाबाद मिली इहो कमु तव्हांखे कराए। चयो अर्ली द बेस्ट। इहो हुननि ॼण हिकिड़ो मूंखे ॾिनो ऐं मां पंहिंजी पर में अञा हुतां पास बि थियुसि, वरी बेनज़ीर साहिब लाइ डिग्री वठी आयुसि। त मूंखे हुननि चयो त तूं चई त तोखे डिग्री मिलंदी, पर मुंहिंजो 6 हफ़्ता 12 हफ़्ता पिया आहिनि अञा। हाणे तव्हां कराची पहुची वियो? हा बसि यानी कराची पहुतुसि, पर पास थी आयुसि, पर डिग्री कोन्हे, छाकाणि त मूंखे कमु मिलियो। ओके नाज़रीन, हिकु नंढड़ी साई खां पोइ वरी था डॉक्टर क़ासिम साहिब सां ॻाल्हायूं। हाणे उहो पाकिस्तान वापसि अची विया।